अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन के भलीकार ऐं खुश आमदीद। दोस्तों, उम्मीद है तव्हां खुश हूंदा, ठीक ठाक हूंदा। अज वरी भी एक नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन असांजा जेके भी दोस्त आहिनि असांजी इन मालूमात मां ज़रूरु फ़ाइदो हासिल कंदा। तो दोस्तों, अॼु हिकु नओं सुवाल खणी आयो आहियां, नई मालूमात खणी आयो आहियां। सो कहिड़ी आहे? सो हीअ आहे त नमाज़ में सफ़े अव्वल अफ़ज़ल हूंदी आहे। हर नमाज़ जे अंदरि पहिरीं सफ़ अफ़ज़ल हूंदी आहे, लेकिन उहा कहिड़ी नमाज़ आहे जंहिंजी आख़िरी सफ़ सभिनी सफ़नि खां अफ़ज़ल आहे? तो दोस्तों, इन जो जवाबु इहा आहे त उहा नमाज़ जेका आहे सो जनाज़े नमाज़ आहे, जंहिंजी आख़िरी सफ़ ॿियनि सफ़नि खां पहिरीं खां ॿी खां जेका आहे सो सभिनी सफ़नि खां अफ़ज़ल सफ़ जेका हूंदी आहे सो जनाज़े नमाज़ में आख़िरी सफ़ हूंदी आहे। तो दोस्तों, ज़रूरु अव्हांखे असांजी मालूमात सुठी लॻी हूंदी। तव्हां पाण बि ॿुधो ऐं ॿियनि ताईं बि असांजी इन मालूमात खे पहुचायो। वरी बि नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।